एड्रेस इहा ही एड्रेस आहे ॾिसांसि थो अदी जी अदा ही रमण खान जो घर आहे हाँ घर तो हुनजो आहे पर खैर त आहे हा ॿियो सभु ख़ैर आहे हाँ अदे रमण खान 3 छेला वठी ॾिना आहिनि त मुंहिंजे घर पुॼाए तो ॿुधायो त किथे बिहारियो 3 छेला जी जी 3 छेला असांजे घर जी जी रमण खान जे घर बकनी हा हा छो 3 छेला पर कंहिंजे लाइ उज़ही जे लाइ ज़ाहिर आहे उज़ही ईद आहे सुभाणे ॿिए ॾींहुं ईद जी लाइ जी जी घर में त कॾहिं मुर्गीअ जी उज़ई कोन कई अथई वरी आयो आहे 3 छेला मूंखे लॻे थो तोखे का ग़लतफ़हमी थी आहे तव्हां यकीन न कंदव पर इहो त ॿुधाए 3 छेला इहे घुराया कंहिंजे लाइ अथई इहो त तूं मूंखे ॿुधाए न इन जे लाइ घुराया अथई त हिकु पंहिंजी साली जे लाइ हा ॿियो सस जे लाइ हा टियों पंहिंजी ज़ाल जे लाइ ज़ाल त मां आयांसि पोइ तव्हां जे लाइ हूंदो ज़ाहिर आहे एड्रेस जो ही आहे ही आहे न तव्हां हा एड्रेस त इहा आहे पोइ तव्हां कीअं था चओ त न आहे हे अम्मा के मरण के 5-6 साल थी विया आहिनि अलाए मूंखे त ईअं चयो अथई तोखे का ग़लतफ़हमी थी आहे अजा ड्रैग में न पा हे पंहिंजा जेके छेला अथई नी वठी वञ मां छेला खणी वेंदुमि हा खणी वञ सुभाणे ईअं न थिए जो ॿीहर तव्हांखे किरायो घाटे में पवे किरायो घाटे में काॾां पवंदो जॾहिं मां चवां ई नथी अम्मा आहे ई कोन मूंखे 3 छेला काॾां आणींदो ग़रीब आहे हुन खीसे में पैसा ई कोन हूंदा आहिनि मूंखे ख़बर आहे नी जीअं तव्हां चओ मूंखे छा आहे मां वञा थो ड्रैग में न पहुचायो हिकु बि न छेलो ॿ बि न 3 सस सालो घर में त मुर्गीअ जी उज़ई असां कॾहिं कोन कयो 3 छेला काॾां अची अचण ॾेसि त मां अॼु ने ख़बर थी वठां अचे छड़ो अचे घर मां बि वेठी आहियां झेड़े जे लाइ तयार अॼु अचे हिनखे ॾिसां थी मां ससु बि साली बि वरी ज़ाल बि हिकिड़ी ज़ाल त मां वेठी आहियां वरी ज़ाल बि थी वई ससु बि थी वई साली बि थी वई अचण ॾे हो चंड जो टुकड़ो लगे थो अॼु त तूं जाने थो मौला जाने थो मौला जाने थो मौला चंड जो टुकड़ो लगे थो अॼु त तूं जाने थो मौला जाने थो मौला अॼु मां चंड बि थी विया हा ज़ाहिर बि थी विया ज़ाहिर आहे चंडा माण्हू बि कॾहिं न कॾहिं चंड थी वेंदा आहिनि उहो त थी वेंदा ओए काथे तूं इहो त ॿुधाए मां चयो मां काथे मां शहर में चक्कर ते ने छो भला एड़ा सवाल थी करे 3 छेला ये काॾां अची विया ससु जे लाइ सालीअ जे लाइ ज़ाल जे लाइ ज़ाल त मां हिकिड़ी आहियां ॿी ज़ाल काॾां अची वई अम्मा खे त मरण के 6 साल थी विया आहिनि उहा त वेचारी मां पाण हथनि सां दफ़नायो उहा त मरी वई हा काॾां ई अची विया 3 छेला काॾां अथई चरी मुंहिंजो दोस्त आहे अज़ीज़ जतोई मुंहिंजो दोस्त आहे उहो छेलनि खपाइण जो कमु कंदो आहे हा सही आहे एॾा छेला वठंदो आहे वरी खपाईंदो गुलज़ार हिकिड़े खे उहे जेके 3 छेला आहिनि या 3 छेला आहिनि उनजो धंधो आहे वठंदो आहे पर तोखे त मुर्गीअ जा पैसा न हूंदा त पाण उज़ई कयूं उहे त न हूंदा आहिनि मौलवी आहियां मिस्कीन आहियां धंधो कारोबार कोन्हे खीसे में पैसा हूंदा ई न ख़र्च ते तो हलां तूं त 5000 ॾींदी हर महीने पंहिंजी पगार मूं जेको रुपयो करे खपाईंदो आहियां ऐं ॿाहिर ख़बर थी एॾी लय हूंदी आहे मुंहिंजी एॾी लय हूंदी आहे जो मां तोखे छा ॿुधायां ये 3 छेला काॾां आया ऐं 3 रिश्ता काॾां अची विया आहिनि तोरो सम्झ ॻाल्हि खे हरू इहो आयो कहिड़ो इहो काणो शैतान जेको सम्झायो आहे तोखे त 3 छेला 3 ॿिया रिश्ता साली सस फिलाण एड्रेस ॾेखारे ते फोटो ॾेखारे नालो त मूंखां बि विसरी वियो एड्रेस बि तो हितो जी ॾेखारे फोटो तुंहिंजो हुयो ऐं तुंहिंजी जेकी शिकिलानी आई हुई लॻे थो न बाक़ी कि मां एड्रेस ग़लति ॾिनी इहो बाबा भुलियो हूंदो मां ग़रीब वटि एतिरा पैसा काॾो आया जो मां 3 छेला वठां भुली पोइ हेॾे आयो हूंदो भुलियो न ॿुधाईंदे न छा ॿुधाए त 3 छेला 3 रिश्ता काॾां अची विया न तूं ॿुधाए न उथ तूं हाणे बस उथ बस वञ हाणे वञ तव्हां वञ उन्हनि सां 3 छेला जेके 3 छेला उन्हनि सां ईद बि कर
उतो मूंखे त तुंहिंजी हाणे हूअं शिकिल अञा थोरी घणी वणंदी आहे नी उहो ॾिसी करे मां तोखे ठरंदी आहियां हाणे त मूंखे उहा बि नथी वणे उथी उथी बेगम जान छॾ मुंहिंजी सियाणा मिसाल ईंदा आहिनि त तिरजी गुथी 100 चोटूं खाए 100 चोटूं खाए 100 चोटूं खाए ॻाल्हि ई आहे असल में उथा थो इज्जत सां उथार इज्जत सां थोरो मुंहिंजो ख्याल कर मां तुंहिंजो शोहर नामदार आहियां चवंदा आहिनि त मुड़ुस मिजाजी ख़ुदा हूंदो आहे इहो न पढ़ियो थी न ॿुधाईंदे न वेंदे आहे कुझु कोन तूं भुली आ वञ उन्हनि सां ई त कर वञ वञ अॼु त सभु हसीना डाकू लॻी पिया सारा धाड़े लॻी पिया मारे छॾी कंदा आहिनि फूलन देवी का भाई अरे बाप गला अरे अलाए कहिड़े मार जी विया बेगम थोरो सोच बेगम मुंहिंजी इज़त जो सुवाल आहे ॿार माण्हू मूंखे इज़त जी निगाह सां ॾिसंदा आहिनि मूंखे उस्ताद सॾींदा आहिनि सम्झे थोरो सोच हाणे तूं बि उस्ताद ते हले तो या मां काढी वाइपर बेला काढी वियो बस थेलो आइन खेड़ दी था दे मार दे अञा मज़ो थो अचे मदहोश थी चंद्रे पाण बि त न कई मुंहिंजी बि त वञाए सहकाए छॾियई मूंखे त कहिड़ी त कयां मां हाणे अॼु तो सफ़ा ज़ालिम थी बीठी निभागी पर निभागो त असल में मां उन सूतली मुहाडरे के चयमि तड़े सूतली मुहाडरा हे हाजी लतीफ़ शाह पाड़े में वञी छेला पुॼाए जाए अलाए न सम्झो निभागो हिते अची खोखर हाउस दिला अथई छा कयां मूंखे कहिड़ी ख़बर हुई ग़लती त पंहिंजी आहे न हाणे वरी ईद कीअं वटि कयां चलो ठीकु आहे इन्ही बहाने हुन साली हुन ससु ऐं घरवारी ॾिठो वञा